अॻूणो वज़ीर आला सिंध ऐं GDA अॻवान लियाक़त अली ख़ान जतोई पंहिंजे वीडियो बयान में चयो आहे त उहे 6 कैनाल कढी सिंध खे रेगिस्तान न कंदो। सिंध पाकिस्तान जो हिसो आहे। 1940 में पहिरियों भेरो रेगुलेशन पास कयो वियो हो जेको साईं GM सईद त असां पाकिस्तान में वञण था चाहियूं पर सिंध सां ईअं छो पिया कयो। हुन त मुशरफ खे ई मुंहिंजो जवाबु ॾिनो हो त सिंध जा माण्हू कालाबाग डैम जी हिमायत न कंदासीं। हाणे 6 कैनाल कढण जो राग अला पियो वञे। हुन जो त इर्सा खे उन्हनि जे अमेंडमेंट करण जी कहिड़ी ज़रूरत। ज़रदारी सिंध जो आहे त हुन जूं हिते हज़ारे एकड़ ज़मीनूं आहिनि। ऑर्डिनेंस तॾहिं कढियूं वेंदियूं आहे जॾहिं असेंबलियूं न हुजनि। असेंबली बि हलनि पियूं। पाण सिंध जो आहियूं त ऑर्डिनेंस छो कढे। ज़रदारी टोले पूरे पाकिस्तान जी इक़्तिसादी मुआशी सियासी बुरहान पैदा करे मुल्क खे हमेशह नुक़सान ॾिनो आहे। इन सिलसिले में इहो चवणो आहे त चोर जेके आहिनि उहे घुमंदा था वतन। जन वेंटिलेटर खपाया, जॾहिं अस्पतालुनि खे तबाह कयो, उते टेबलेट नथो मिले खाइण जे लाइ, माण्हुनि खे मिले नथो को उन इलाज जे लाइ का शइ कान्हे। जेके शयूं मूं रखायूं सभु खजी ऐं खपाइजी वियूं। उते जेकॾहिं अवामी फोरम या असांजो आशिक़ साहब असांजी पार्टी जो उहिदेदार बि आहे, रहनुमा बि आहे, उहो वञे थो कंहिं जे इलाज लाइ, कंहिं माई जे इलाज जे लाइ, त उन ते ATC ऐं जेके चोर वेठा आहिनि, जेके वेंटिलेटर खपाए, सॼियूं अस्पतालूं खपाए, अरबा रुपया जो नुक़सानु विधो आहे, उहे घुमंदा वतन। अहिड़े नमूने सां तव्हां हुकूमत था हलायो, अहिड़े नमूने सां तव्हां सम्झो त अमन अमान बहाल थींदो हिते, ऐं अहिड़े नमूने सां तव्हां असांखे झुकाईंदोसि ऐं केस कंदो। इहो तव्हांजे ॻिचीअ में पवंदो सभु कुझु। इहा ॻाल्हि न विसारियो। तव्हां सम्झो था सॼी उमिरि जो ठीको खणी आया आहियो। अन क़रीब तव्हांखे ख़बर पवंदी त इहो जॾहिं इहो तव्हांजो नशो लहंदो, घोड़ो इक़्तिदार लहंदो न, पोइ काॾे वेंदो। मूंखे ख़बर आहे तव्हां केतिरा दिलेर ऐं केतिरा बहादुर आहियो। मां सभिनी खे सुञाणा चङी तरह। अहिड़ी ज़्यादती जेकॾहिं को माण्हू भलाई जो कमु थो करणु चाहे, को माण्हू कंहिंजी मदद करणु थो चाहे, को अस्पताल जो दौरो करणु थो चाहे, हूअं बि सॼी सिंध खे तबाह ऐं बर्बादु करे छॾियो अथव। हर अदारो तबाह। कहिड़ी शइ बची आहे? सारियुनि जो वक़्तु सारियुनि जो कोन्हे। कणिक त को कणिक वठण लाइ तयारु न आहे। दवाऊं नंबर 2, इरीगेशन जो कमु लथल, एजुकेशन पूरी, हेल्थ जो कमु लथल। ॿियो इंतिज़ामिया सॼी जेका आहे सो सॼे जो सॼा अदारा तव्हां तबाह करे छॾिया आहिनि। पाकिस्तान सां दोस्ती करणी आहे, बचाइणो आहे, उनखे सुधारणो आहे, या उन जे लाइ का दुश्मनी आहे करणी। अहिड़े क़िस्म जूं हरकतूं असां बर्दाश्त न कंदासीं। मां अव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त असांजे सब्र जो इम्तिहान न वठो। बहितर इहो आहे त तव्हां पंहिंजी चाल सुधारियो। अचण वारा ॾींहं तव्हांजे ख़िलाफ़ु हूंदा। पोइ दावूं कंदा आहियो त साईं ज़ुल्म था। ज़ुल्म तव्हां ज़ुल्म कयो आहे माण्हुनि सां। माण्हुनि जा फंड खाई विया आहियो। माण्हुनि जा जेके पंहिंजो मसइला आहिनि उन्हनि जो हल नथो थिए। हर शइ खे तव्हां जेको आहे सो सियासी रंग ॾेई था छॾियो। छा थियो जो ATC जो केस थियो आशिक़ ते? ATC जो केस त उन्हनि ते कयो न, एंटी करप्शन जो कयो। नेब काॾे वई आहे? अचनि अस्पतालूं ॾिसनि छा आहे, कहिड़ी शइ बची आहे हिते? करोड़ा रुपया, उहो लम्स में अरबा रुपयनि जा घपला। कहिड़ो अदारो आहे जंहिंमें अरबा रुपए जा घपला न आहिनि? अहिड़े नमूने सां कोन हलंदो किसो। अहिड़े नमूने सां तव्हां मज़बूत नथा कयो पाकिस्तान खे, पर पाकिस्तान सां दुश्मनी था कयो। तालपुर साहिब लाइ मूंखे इज़त आहे, एतिराम आहे। जेको कुझु चयो अथई उहो बिल्कुलु सही आहे। छो जो हे ज़ालिम जेके आहिनि इहे लथल ई इन कमनि ते आहिनि। इहे जेके शयूं हुन चयूं आहिनि, खपाया अथऊं, वरी वेंटिलेटर, कहिड़ी शइ बची आहे हॉस्पिटल में? को इलाजु थिए थो? कंहिं माण्हू खे ॿुधायो त का टेबलेट मिले थी खाइण लाइ? ऐं तालपुर साहिब खे हिमत खे शाबस आहे त हुनखे सही हिकिड़ी ॻाल्हि कई। ईमानदार माण्हू ऐं ऑनेस्ट माण्हू आहे।